أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. فقاتل في سبيل الله لا تكلف إلا نفسك وحرض المؤمنين عسى الله أن يكف بأس الذين كفروا والله أشد بأسا وأشد تنكيلا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई. गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे हरकतुनि ऐं ख़बासतुनि खे बयानु कंदे फरमायो हो त जेका ॻाल्हि यहूदियुनि में नसरानियुनि में ख़ुसूसन मुनाफ़िक़नि में गुज़िरियल आयतुनि जो ज़ाहिरी उनवान बि मुनाफ़िक़नि जे तरफ़ आहे त मुनाफ़िक़नि जी हिकिड़ी आदत हूंदी हुई त जेका ॻाल्हि उन्हनि वटि पहुचंदी हुई उनजी तहक़ीक़ न कंदा हुआ, ईअं ई बसि उनखे खोले छॾींदा, मशहूरु करे छॾींदा. ख़ुसूसन जंहिंमें मुस्लमाननि जी कमज़ोरी हुजे, जंहिंमें मुस्लमाननि जी सुस्ती ऐं काहली पैदा थिए, अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे, नुक़सान वारे ॻाल्हियुनि खे त जल्दी पकड़ींदा. जीअं गुज़िरियल आयतुनि में बयानु थी चुको त जेकॾहिं का जंग थियणी हूंदी हुई, थोरो बि हिननि खे गुमान थी पियो त इन जंग में मुस्लमान नुक़सान खाईंदा त उन गुमान मुताबिक़ या कंहिं माण्हू थोरो इहो ख़्यालु ॾेखारियो त वञनि त था पर नुक़सानु थींदो हिननि खे, त हे इन ॻाल्हि खे वठी मशहूरु करे छॾींदा त बाबा हू जंग हारायो आहे, जंग में नुक़सानु थी वियो. अञा थी न आहे, ॻाल्हि थी कोन्हे का अॻई. या वरी जंहिं जॻह ते इम्कान ग़ालिब हूंदो हो त जंग में फ़तह हासिलु थींदी, कामयाबी हासिलु थींदी, उन ॻाल्हि खे वरी कामयाबीअ वारी ॻाल्हि खे न खोलींदा, बल्कि छा चवंदा त ख़बर न आहे, वञण त ख़बर पियो, ख़बर न आहे, उन ॻाल्हि खे दफ़न कंदा. नुक़सान वारी सुस्ती ऐं सहाबा किराम में जीअं जंग में सुस्ती पैदा थिए त हाराइनि या नुक़सान थिए, दिलि शिकस्त थियनि, रंज ऐं ॾुख पहुचनि, अहिड़ी ॻाल्हि खे मशहूरु करे छॾींदा. पोइ अॼोकिन आयतुनि जे एतबार सां बि ज़रा अहिड़ी उन्हनि जी इन्हनि हरकतुनि खे बयानु कंदे अल्लाह तबारक व ताला फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुख़ातब थींदे. उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त हिन आयत जे नाज़िल थियण जो सबबु उन वक़्तु ई पैदा थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जेका जंग उहुद लॻी उहा शवाल जे महीने में लॻी ऐं जंग उहुद जो बयानु थी चुको आहे, तव्हांखे यादि हूंदो यकीनन. वॾी कशमकश हुई हुन में, जंग बज़ाहिर खटियल, वरी नुक़सान एॾो थियो जो ॼण शिकस्त थी वई आहे, पर वरी अल्लाह तबारक व ताला हुनखे फ़तह में तब्दील कयो. इहो सॼो उनवान गुज़रियो आहे. शवाल जे महीने में इहा जंग थी त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिन जंग उहुद मां वांदा थिया, अबू सुफ़ियान जेको काफ़िरनि जो मुनाफ़िक़नि जो सरदार हो यहूदियुनि जो, उन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ॻाल्हियूं कंदे कंदे जंग जो हिकिड़ो मुआहिदो कयो. हुननि सोचियो त मुस्लमाननि खे जंग उहुद में ॾाढो नुक़सानु थियो आहे, 70 माण्हू हिननि जा शहीद थिया आहिनि. ज़िलक़ाद में अचो जे अथव दम त कयूं जंग, अचो. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ताईं इहा जो ॻाल्हि पहुती त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे ज़बान ॾिनी. ठीकु आहे, मथां तूं सम्झे त शवाल में जंग उहुद लॻी आहे त जंग उहुद में असांखे नुक़सानु थियो आहे त असां हुन में सुस्त थी विया आहियूं, या असां में हाणे अॻिते जंग करण जी हिमत कान्हे का. ठीकु आहे, शवाल पूरो थियो, ज़िलक़ाद में जेकॾहिं तुंहिंजे जंग जो इरादो आहे त असां तयारु आहियूं.
हाणे हुज़ूर सलातो सलाम जन ज़बान ॾेई वेठा ॼण त हिकिड़ो मुआहिदो हो ऐं उन ज़माने में जंग करण जो उसूल भी इहो हो त ईअं चुप कंदे दुश्मन ते वञी करे अचानक हमलो कोन कबो हो, वक़्तु ॾिबो हो, तय कबो हो, इतलाह कबो हो त बाबा जंग जी तयारी कयो, जंग थींदी पोइ कंहिं महिल बि असां तव्हां ते हमलो करे सघूं था, पोइ हू तयारु हुजनि। या ईअं थींदो हो त जेकॾहिं तव्हां नथा मुड़ो पंहिंजे हरकतुनि खां, अचो फलाणे जॻह ते मैदान आहे, अचो भला हुते मुक़ाबिलो कयूं, सुभाणे न परीहं उहो टाइम मुक़ररु कंदा, उन टाइम ते अची करे ॿई पासा फ़ौजूं ईंदियूं, पोइ अचो हुन जॻह ते मुक़ाबिलो थींदो, लड़ाई थींदी, जंग थींदी। ईअं उसूल हूंदो। अबू सुफ़ियान बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां ईअं मुआहिदो करे छॾियो त ज़िलक़द में जंग कंदासीं। हुज़ूर जन फरमायो ठीकु आहे। हाणे शवाल गुज़री वियो, ज़िलक़द शुरू थियो, काफ़ी सारा सहाबी सगोरा मुजाहिद जवान लड़ाकू जंग ओहद में ज़ख़्मी थियला, वॾो तइदाद 70 जेतिरो शुहदा जो शहीद भी थी चुका हा। ऐं हेॾा मुनाफ़िक़नि बि वज वठी ॻाल्हियूं हलायूं त बाबा हाणे जंग जेका ज़िलक़द में वरी लॻंदी, जंहिंखे जंग बदर सुग़रा नंढी जंग बदर तो चयो वञे, इन जंग में त साईं नुक़सान ई नुक़सान आहे, इहा जंग बसि हाराइजी वेंदी। हाणे हुननि ॻाल्हियूं बि अहिड़ियूं हलायूं, मुसलमाननि ॿुधियूं, अगई उहे मुजाहिद ज़ख़्मी आहे, शवाल वारे जंग ओहद जे 70 सहाबा किराम जे शहादतुनि जो नुक़सान ई हुननि कोन पूरो कयो, ज़ख़्मी बि हुया, वेतर हिन ॻाल्हियूं हलायूं त इहा जंग नुक़सान में वेंदी। त मुनासिब जेका जंग जी तयारी करणी हुई, उहा उन दौर में उन दौर जा मुजाहिद सहाबी सगोरा तयारी न करे सघिया। वक़्तु अची वियो, टाइम थी वियो, ॾींहुं अची वियो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो त बाबा हलो जंग ते, पर हुन जी तयारी थियल ई कोन हुई, ज़ख़्मी बि हुया, शहीद बि हुननि जे विच मां थी चुका हा, थोरा बि हुया, अफ़वाहूं बि ॿुधूं, तयारी कोन करे सघिया, सुस्त रहिया। जॾहिं इहे सुस्त रहिया त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई, सुना नबी फ़क़ातिल फ़ी सबीलिल्लाह, तो पुरअज़म रही करे जंग ते निकिरी पओ अल्लाह जे रस्ते में, नथा हलनि त ठीकु आहे, तूं निकिर। अल्लाह तबारक व तआला इहो पासो ई न वरितो त इहे नथा हलनि, सुस्त आहिनि या छा आहिनि, बसि एतिरो फरमायो फ़क़ातिल फ़ी सबीलिल्लाह, तूं अल्लाह जे रस्ते में निकिर, ला तुकल्लिफ़ु इल्ला नफ़्सक, तोखां पुछाणो पंहिंजे जान जो थींदो, ॿियनि जो ज़िमेदार तूं न आहीं, तूं पंहिंजे जान जो ज़िमेदार आहीं। तो ज़िबान कई आहे, जंग जो वक़्तु थी वियो आहे, कोई बि न हले भले, तूं त निकिरी पओ न, ज़िबान जो कई निकिरी पओ, चलो साईं मां जंग जे लाइ ज़िबान बि ॾिनी आहे, पोइ निकिरी पवां छा? इहे मुजाहिद सहाबी सगोरा जंग जा लड़ाकू जवान तीर अंदाज़, जेके तीर निशाने ते हणनि था, तीर अंदाज़ ऐं तलवार हलाइण वारा जवान, पोइ उन्हनि खे मां तरग़ीब बि न ॾियां, नसीहत बि न कयां, तयारु न कयां उन्हनि खे, मां बसि अकेले सिर निकिरी पवां बसि। अल्लाह तबारक व तआला फरमाए वहर्रिज़िल मुमिनीन, मोमिननि खे तयारु करण जे लाइ तरग़ीब ॾींदा रहो, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पोइ उहे हलनि था या नथा हलनि उहो वरी अलॻि मसइलो आहे। तरग़ीब ॾियणु छॾियो न, तरग़ीब बि ॾींदा वञो, तरग़ीब ॾियणु छॾे न ॾियो, तरग़ीब ॾींदा वञो, पोइ नथा हलनि त तव्हां निकिरी पओ, चलो साईं तरग़ीब बि ॾिनीसीं, तयारी जेतिरी थी जेतिरी न थी, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हुकुम थी पियो त तूं निकिरी पओ। उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त 70 साथी सिर्फ़ु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां तयारु थिया, 70 सहाबा किराम खे वठी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिरी विया मैदान बदर जे तरफ़। हाणे जंग बदर उहा वॾी पहिरियां थी चुकी आहे, हीअ जंग ओहद जे कफ़ाले जे लाइ ॼण त हुननि हिकिड़ी चैलेंज कई, मुआहिदो कयो, उन मुआहिदे ते हुज़ूर जन ज़बान ॾेई चुका, बसि उहा ॼण नंढी जंग सुग़रा हिनखे चयो वियो, जंग बदर सुग़रा, नंढी जंग, उन जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 70 साथी पंहिंजा वठी करे मैदान में पहुता। ऐं होॾां मके जे मुशरिकनि खे ख़बर पई, अबू सुफ़ियान खे ख़बर पई, जॾहिं ख़बर पइजी वई त हुननि अखियूं पटे छॾियूं, वात पटिजी वियो उन्हनि जो। उन्हनि चयो त यार असां सम्झो त जंग ओहद में हिननि खे एॾो नुक़सानु थियो आहे, इहे ॿीहर जंग जे लाइ तयारु न थींदा, पर इहे निकिरी आया, अजीब ॻाल्हि आहे,
वॾे तादाद में बि न, इहे थोरा बि निकिरी आया आहिनि, ज़ख़्मी लॻा पिया आहिनि, कंहिंजी अखि ते पटी ॿधल आहे, कंहिंखे ॿांह में ॿधल आहे, कोई जंग मंडकाईंदो थो अचे, पर तलवार खयूं, तीर खयूं, हुज़ूर सां गॾु बीठा आहिनि। ज़ख़्मी बि निकिरी आया आहिनि ॿीहर, माना इन्हनि जो जज़्बो एॾो आहे, हे पंहिंजे नबीअ जे मथां क़ुर्बान थियण जे लाइ ज़ख़्मी, पोड़ा, नौजवान, अधूरा बि अचे पहुता। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मैदान में जॾहिं पहुता त इहो रोब उन्हनि काफ़िरनि ते एॾो चढ़ी वियो जो हू मके खां निकिता ई न। अब जंग रोद में असां खटूं पिया, खटंदे हारायोसीं हिननि जी वजह सां। एतिरा माण्हू हुननि जा शहीद बि थिया, 70 पोइ बि असां हाराए वियासीं, वरी इहे ज़ख़्मी अचे मैदान में पहुता आहिनि, मरंदासीं हाणे त। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां पहिरियां ई मुख़ातिब थींदे फरमायो, सोना नबी तो ज़बान ॾिनी आहे, तूं निकिरी पा, पुछाणो तोखां थींदो, ॿियनि जो पुछाणो तोखां कोन थींदो, तोखां पंहिंजे जान जो पुछाणो आहे। तरग़ीब बि ॾींदो रह, पोइ निकिरी बि पा। साईं चलो मां निकिरी पियुमि, थोरा ई थोरा जेके आहिनि मां निकिरी पियो, हाणे अॻिते थोरनि माण्हुनि सां जंग, नतीजो कहिड़ो ॾींदी? अल्लाह ताला तसली ॾींदे फरमायो, असल्लाहु अन यकुफ़ बअसल्लज़ीना कफ़रू, सोना तूं निकिरी त पा, तरग़ीब बि जवाननि खे ॾींदो त रह, तूं पंहिंजा जेके 4 ॼणनि खे वठी निकिरी त पा। साईं मां निकिरी आयो हुयो, अल्लाह जी फरमायो वसल्लाहु अन यकुफ़ बअसल्लज़ीना कफ़रू, अन क़रीब अल्लाह काफ़िरनि जे जंग जे ज़ोर खे ख़त्म कंदो। हिकु तसली, तूं निकिरी पा, उन्हनि जे जंग जे ताक़त ऐं ज़ोर खे असां मोड़ींदासीं। साईं कीअं मोड़बो? यकीन आहे अल्लाह ताला जी ज़ात वटि ताक़त आहे, पर ॼण त हिकिड़ो सुवाल पैदा पियो थिए, साईं दलील बि थोरो खपंदो आहे। कीअं मोड़बो, कहिड़ी तरह सां उन्हनि जी जंग, उन्हनि जो ज़ोर, उन्हनि जी ताक़त खे ख़त्म करिणो आहे, त पोइ असां ओड़े हिसाब सां प्लानिंग ॿधूं। अल्लाह तबारक व तआला दलील ॾींदे फरमायो, वल्लाहु अशद्दु बअसन व अशद्दु तनकीला, अल्लाह ज़ोर में बि ॾाढो आहे उन्हनि खां, ऐं अल्लाह तबारक व तआला जेके खे पकड़े मुजरिम खे त सज़ा ॾियण में बि ॾाढो आहे। हाणे सज़ा ॾियण में बि ॾाढो आहे, ज़ोर ताक़त में बि ॾाढो आहे। जॾहिं रब हर तरह सां ॾाढो आहे त पोइ ॾिस त कीअं थो हिकमत अमली अपनाए। तव्हां निकिरी त पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजा साथी वठी करे मैदान में जॾहिं निकिता त हुननि ते एॾो रोब चढ़ियो, निकिता ई न, जंग जे मुक़ाबले जे लाइ निकिरी न सघिया, उन्हनि ते रोब हावी थी वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फतह जे, कामयाबीअ जे उनवान सां वापसि आया, त काफ़िरनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुक़ाबलो न करे सघियो, हू मैदान ते न अची सघिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फातिहाना अंदाज़ में विया, फातिहाना अंदाज़ में वापसि मुटिया। हाणे ज़ाहिरी आयत खे ॾिठो वियो त अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॼण त ज़बान ॾियण जे करे फरमायो त सोना तो ज़बान ॾिनी आहे, ॿिया न बोलनि, तूं निकिरी पा, तूं निकिरी पा, तुंहिंजो रोब काफ़िरनि ते विझी तोखे फतह ॾियणु असांजो कमु आहे, छो त सभु ताक़तूं ऐं रोब असां वटि आहिनि न। इहो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां अल्लाह ताला जे ज़ात जो कलाम आहे। हिन आयत मां ज़ाहिरी इहा ॻाल्हि मिले थी। गहरी नज़र सां ॾिसिजे थो, वॾो सबक़ आहे हितां मिलियल, त इंसान ज़बान करे त पाड़े, पोइ उहा ज़बान सवली आसान कमनि में हुजे पोइ त हर को पाड़ींदो आहे, पर जे ज़बान ॾेई वेठो आहे, मामिलो ज़रा ॾुखियो हुजे न त बि पाड़े, मज़ो पोइ आहे। ऐं वरी मामिलो ज़बान जो आहे, ऐं वरी उहा ज़बान ॾुखी बि ज़रा दीन जे मामले में आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त पोइ दीन खे जंहिं अहमियत ॾिनी, हर ॾुख सुख में निभाइण जे लाइ हिकिड़ो पुरआज़म रहियो, ज़बान कई अथई, हुन ज़बान ते क़ाबू करण जे लाइ, मज़बूत रहण जे लाइ, भले तकलीफ़ अचेसि मज़बूत रहियो, उनजो साथी असां आहियूं, उनजो साथ असां ॾींदासीं, उनजी नुसरत ऐं मदद अल्लाह तबारक व तआला कंदो। त इहा आयत सेखारे पई त हालात दुनिया जे ज़िंदगीअ में हमेशह आसान न हूंदा आहिनि, कॾहिं ॾुखिया कॾहिं सुठिया, ऐं माण्हू पाण बि कॾहिं सदाईं भरियल न हूंदो आहे, सदाईं ख़ाली बि न हूंदो आहे। सिंधीअ में चवंदा आहियूं, कॾहिं मुठ में कॾहिं भाकुर में, कॾहिं माण्हू सिहतमंद आहे कॾहिं बीमार आहे, कॾहिं 5 रुपया आहिनि कॾहिं कोन्हनि, कॾहिं दीन इस्लाम जो जज़्बो जवान आहे त कॾहिं वरी माण्हू सुस्त आहे। अल्लाह तबारक व तआला हिन आयत जे ज़रिए सेखारे छॾियो त ज़बान कयो त पाड़ियो, आसान कमनि में ज़बान थियल हुजे त बि पाड़ियो, जे ॾुखिया कम हुजनि ज़बान ॾेई वञो त बि मुड़सदी निभायो।
ख़ुसूसन जे दीन जे मामलात में तव्हांजे मथां तकलीफ़ अचे ऐं ज़बान ॾेई चुका हो, पोइ त दीन उहा शइ आहे जंहिंजे लाइ तव्हांखे लाज़िमन निभाइणो पवंदो। पोइ तव्हां निभाईंदे मैदान अमल में निकिरंदव त अल्लाह ताला तव्हांजे मुश्किलात खे आसान कंदो, उनखे टारे छॾींदो। छो त हर शइ जो ख़ालिक ऐं मालिक त अल्लाह ताला आहे। ते सभु शयूं अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक जे ज़रिए तालीम में बयान करे छॾियूं। अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे इन ॻाल्हि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।